era started from the mid of 19th century. ही जेका एरा या ही जेको पीरियड आहे उहो कॾहिं खां स्टार्ट थियो 19th century जे मिड खां स्टार्ट थियो. In this era, scientists become able to develop faster and more accurate computing machine. हिन एरा में जेके साइंटिस्ट हुआ उहे इन क़ाबिल थी चुका हुआ जो हो मज़ीद फास्टर एंड एक्यूरेट कंप्यूटिंग मशीन डेवलप करे सघनि पिया. वन ऑफ सच मशीन वाज टेबुलेटिंग मशीन. हिन एरा जी जेका हिकिड़ी बेसिक या वरी ईअं चओ त जेके मशीन हिननि डेवलप कयूं उन्हनि जो नालो छा हुयो? टेबुलेटिंग मशीन हुई. ठीकु आहे. फर्स्ट इलेक्ट्रोमैकेनिकल कंप्यूटर वाज मार्काई. जेको फर्स्ट मैकेनिकल कंप्यूटर हुयो उनजो नालो छा हुयो? मार्काई. उनखे इन्वेंट कंहिं कयो? हर्ड एकिन इन्हनि खे इन्वेंट कयो. बेसिकली असां जेको आहे त एॾी थ्योरी न पढ़ंदासीं, डिटेल में न वेंदासीं, एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां पढ़ंदासीं ऐं तव्हां ऑलरेडी थ्योरी जेका आहे पढ़ी आया आहियो. इन जे करे मथां असां ईअं तरीक़े सां पढ़ंदासीं जीअं असांजा MCQs वधीक खां वधीक कवर थी वञनि ऐं हिननि मां जेके असांजी मैकेनिकल एरा या इलेक्ट्रोमैकेनिकल एरा या वरी जेका डार्क एज आहे असांजी उन्हनि मां मोस्टली क्वेश्चन्स ईंदा रहंदा आहिनि. ठीकु आहे. अच्छा, हिन में जेका असांजी टेबुलेटिंग मशीन ई हिकिड़ी आहे जंहिंजो नालो आहे हरमन होल्ड्रिथ टेबुलेटिंग मशीन, जेका 1890 AD में डेवलप थी, इन्वेंट थी. हरमन होल्ड्रिथ टेबुलेटिंग मशीन इन्वेंटेड इन 1890. इट वाज यूज्ड फॉर द US सेंसिस. मतलब US जी पॉपुलेशन मालूम करण जे लाइ 1890 में इहा टेबुलेटिंग मशीन यूज़ कई वई. ठीकु आहे. जंहिं तक़रीबन 7 साल इन्हनि सेंसिस खे कैलकुलेट करण में लॻाया. हाणे तव्हांखे हिते इहो सुवाल बि अची सघे थो त उहा कहिड़ी मशीन हुई जेका US जे 1890 में सेंसिस मतिलबु पॉपुलेशन खे मालूम करण जे लाइ यूज़ कई वई. त हुनजो नालो छा आहे? हरमन होल्ड्रिथ टेबुलेटिंग मशीन, जेका इन्वेंट थी 1890 में. ओके. उन खां पोइ आहे इलेक्ट्रॉनिक एरा, जंहिंखे असां मॉडर्न एज चऊं था, जेका असांजी हीअ एज हले थी पई. ठीकु आहे. द इलेक्ट्रॉनिक एरा कैटेगराइज इन जनरेशन ऑन द कोर टेक्नोलॉजी यूज़ टू बिल्ड कंप्यूटर. मतिलबु इम्पोर्टेंट टेक्नोलॉजीज़ खे यूज़ करे इन्हनि जनरेशन खे कंप्यूटर खे जेको आहे सो डेवलप कयो, इन्वेंट कयो ऐं इन एरा खे जेको कैटेगराइज़ कयो वियो आहे उहो जनरेशन में कैटेगराइज़ कयो वियो आहे. तव्हांखे ख़बर हूंदी ऐं तव्हां फैमिलियर बि हूंदव जेका फर्स्ट असांजी जनरेशन आहे उहा 1940 खां 1956 में 6 ताईं हली. ठीकु आहे. इहे स्टार्ट कॾहिं खां थी? 1940 खां स्टार्ट थी. ऐं मोस्टली जेके तव्हांजा क्वेश्चन्स ईंदा आहिनि उहे इन्हनि मां ज़रूरु ईंदा आहिनि त फर्स्ट जनरेशन कॾहिं इन्वेंट थी ऐं सेकेंड जनरेशन कहिड़े टाइम खां कहिड़े टाइम ताईं हली. ऐं वरी इहो बि पाण खां पुछंदा आहिनि त इन्हनि जनरेशन में कहिड़ियूं इन्वेंशन थियूं. सो अचो ॾिसूं था त जेका फर्स्ट जनरेशन आहे कंप्यूटर जी उहा बेस्ड करे थी कंहिं ते? वैकम ट्यूब्स ते. वैकम ट्यूब्स कॾहिं इन्वेंट थिया? 1906 में इन्वेंट थी चुका हुया. ठीकु आहे. ऐं वैकम ट्यूब्स खे इन्वेंट कंहिं कयो? वैकम ट्यूब जो जेको इन्वेंटर आहे उहो आहे ली डी फॉरेस्ट. ठीकु आहे. दिस कंप्यूटर जनरेशन यूज़ड मशीन लैंग्वेज. ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जेके असां जूं कंप्यूटर हुया, जेके PCs हुया, काई न काई मशीन लैंग्वेज यूज़ कंदा हुया. छाजे करे कंप्यूटर जेको आहे असांजी लैंग्वेज खे त अंडरस्टैंड न पियो करे. इन जे करे कंप्यूटर खे अंडरस्टैंड करण जे लाइ उनजी पंहिंजी लैंग्वेज खे यूज़ कयो वियो आहे, जंहिंखे असां 0 and 1 जी लैंग्वेज छॾींदा आहियूं. ठीकु आहे. मशीन लैंग्वेज 0 and 1. पंच कार्ड यूज़ड फॉर इनपुट. इनपुट ॾियण जे लाइ कहिड़ी डिवाइस यूज़ कई वेंदी हुई? पंच कार्ड. मैग्नेटिक ड्रम्स वर यूज़ड एज इंटरनल स्टोरेज मीडियम. मैग्नेटिक ड्रम यूज़ कया वेंदा हुया इंटरनल स्टोरेज जे लाइ ऐं एक्सटर्नल स्टोरेज जे लाइ छा यूज़ कयो वेंदो हुयो? पंच कार्ड एंड मैग्नेटिक टैप्स. These computers were used for scientific and research purpose. ही जेके कंप्यूटर हुया उहे यूज़ कया विया हुआ कहिड़े पर्पज़ जे लाइ? साइंटिफिक पर्पज़ जे लाइ यूज़ कया विया हुया. अच्छा, फर्स्ट जनरेशन में जेके कंप्यूटर ठहिया उन्हनि जा जेके नाला आहिनि उहे ही आहिनि ENIAC एंड UNIVAC. ENIAC जी एब्रीवेशन भी तव्हां खां पेपर में पुछी सघनि था. ठीकु आहे. तव्हांखे हीअ एब्रीवेशन जेके आहिनि इहे यादि करणियूं आहिनि. ENIAC स्टैंड फॉर इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटीग्रेटेड कैलकुलेटर एंड UNIVAC स्टैंड फॉर यूनिवर्सल ऑटोमेटिक कंप्यूटर.
ऐं जेको इनेक कंप्यूटर आहे उनखे इंट्रोड्यूस कंहिं कयो, एक्टर एंड जॉन मॉचले। ऐं जेको इनेक ही फस्ट कंप्यूटर मतिलबु कमर्शलाइज़ जेको यूज़ थियो उहो कॾहिं थियो, 1951 में हिकिड़े बिज़नेसमैन इन खे परचेज़ कयो हुयो। ठीकु आहे। उनखां पोइ आहे सेकेंड जनरेशन। सेकेंड जनरेशन जेका तव्हांखे ख़बर आहे उनजी ड्यूरेशन छा आहे, 1956 खां 1963 ताईं। ऐं जेका सेकेंड जनरेशन आहे उहा ट्रांजिस्टर ते बेस्ड करे थी। अच्छा, मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां, जेके वैकम ट्यूब हुआ उनमें जेके पीसीस हुआ उहे वेरी लार्ज हुआ। उन्हनि में जेका इलेक्ट्रिसिटी उहा तमामु घणी कंज्यूम कई वेंदी हुई ऐं उहे हलंदे हलंदे हीटअप बि थींदा वेंदा हुआ, हीटअप बि थी वेंदा हुआ। ऐं जेके वैकम ट्यूब्स हुआ उहे कंहिंजा ठहियल रॉड एंड बल्ब्स जा ठहियल हुआ। उन्हनि जे थ्रू जेका डेटा हुई उहा प्रोसेस थींदी हुई। बट उन्हनि खे वैकम ट्यूब्स खे रिप्लेस कंहिं कयो, ट्रांजिस्टर। त जेका असांजी सेकेंड जनरेशन आहे उहा कंहिं ते बेस करे थी, ट्रांजिस्टर ते बेस करे थी। ऐं जेके कंप्यूटर्स हुआ उहे वधीक फास्टर थी विया, स्मॉलर थी विया साइज़ में ऐं चीपर बि थी विया, मतिलबु सस्ता बि हुआ। जेके हो कंप्यूटर हुआ न वैकम ट्यूब वारा उहे तमामु महांगा हुआ, उन्हनि खे हर कोई उन्हनि खे परचेज़ न पियो करे सघे। ऐं एफिशिएंट बि थी विया, कंहिंजी मदद सां, कंहिंजे थ्रू, ट्रांजिस्टर जे थ्रू। अच्छा, सेकेंड जनरेशन में कहिड़ी लैंग्वेज यूज़ कई वई हुई, फोरट्रान। फोरट्रान लैंग्वेज यूज़ कई वई। इहा हाई लेवल लैंग्वेज आहे। ऐं जेका हाई लेवल जी जेका फोरट्रान आहे इन जो फुल फॉर्म छा आहे, फार्मूला ट्रांसलेटर। ठीकु आहे। थी सघे थो तव्हां खां इन जो बि एब्रीवेशन पुछी वठनि, त इन जो एब्रीवेशन छा आहे, फार्मूला ट्रांसलेटर। एग्ज़ाम्पल आर IBM। इन जनरेशन में जेके पीसीस ठहिया उन्हनि जा नाला आहिनि, उन्हनि जा कुझु एग्ज़ाम्पल्स आहिनि। IBM 1049 एंड IBM 1401। बेसिकली जेके हे नंबर्स आहिनि न, इहे इन्हनि जूं वर्जन्स आहिनि। ठीकु आहे। ऐं IBM जो फुल फॉर्म छा आहे, IBM जो फुल फॉर्म आहे इंटरनेशनल बिज़नेस मशीन। इन जो बि तव्हां खां पुछी सघनि था कॾहिं बि एब्रीविएशन। ऐं जेको IBM आहे, IBM फस्ट जेको IBM 4001 जेको आहे इहो किथे इंट्रोड्यूस थियो, कहिड़े शहर में इंट्रोड्यूस थियो, इहो नेपाल में इंट्रोड्यूस थियो। ऐं प्रिंटर्स बि सेकेंड जनरेशन में यूज़ थींदा हुया। इन में जेका मेन मेमरी इस्तेमालु थी, मेन मेमरी मैग्नेटिक कोर ई। ऐं जेका एक्सटर्नल स्टोरेज जे लाइ जेका मतिलबु मेमरी यूज़ कई वई उहा कहिड़ी, मैग्नेटिक टेप एंड मैग्नेटिक डिस्क। अच्छा, जेका वीडियो जी लेंथ आहे उहा तमामु घणी थी वई आहे, 8 मिंटनि खां वधी वई आहे। वरी असां नेक्स्ट लेक्चर में थर्ड एंड फोर्थ फिफ्थ जनरेशन खे ॾिसंदासीं। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।